2010 में जेॾीमहिल 2 लख क्यूसिक मथे पाणी आयो हो कोठी टाउन स्ट्रीम मां ऐं लख क्यूसिक नए बहारण जो पाणी पियो 11 लख क़रीब हो जॾहिं घारा पिया हुआ सजावल में कोटलूं में लखे माण्हू ॿुॾा हुआ वीचारा ॻुठ ॿुॾा हुआ सॼो सजावल डिस्ट्रिक्ट ई ॿुॾी वियो त लखे माण्हू ॿाहिरि निकिता हुआ मकली कोस्तान ठठे ज़िले में आया हुआ वरी कुदरती मूंखे यादि आहे उहो ॾींहुं 17 शायदि रमज़ान हो 2010 में लखे माण्हू रोडनि ते आया पिए वरी कुदरती हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं हिते जिते पाण जॻह ते बीठा हिन खां क़रीब 5 किलोमीटर उभरंदे पासे ब्रिछी थी मोड़े उते घारो पइजी वियो सजावल जा माण्हू अफ़रा तफ़री में जेसीं वरी हितां घारो पियो त ठठो ई उहो वठि पकड़ त उन वक़्त में पाकिस्तान जी आर्मी जा जवान हुआ जेको वहंदल घारे खे 2 लख क्यूसिक खे एजुकेशन डिपार्टमेंट हुकूमत सिंध त वहंदल घारे खे ठठे पासे बंदि कबो ठठो त अलाह पाक मदद सां बची वियो पर हींअर अगरि पाणी अचे थो 5 लख क्यूसिक प्लस थिए थो कोटरी ते त पोइ 80% जे क़रीब ठठो राइट बैंक हुजे सजावल हुजे त लाज़मी कचा 80% ॿुॾंदा त उन लाइ हुकूमत सिंध जी तयारियूं आहिनि त उन्हनि माण्हुनि खे का तकलीफ़ न अचे उनखे सेफ जॻहियुनि ते मोकिलियूं माल हुजनि मवेशी ऐं माण्हू सभिनी खां पहिरीं इंसान जी ज़ात आहे जानवरनि उनखे को ख़ुदा न ख़ास्ता को नुक़सानु न थिए भई बंधनि जी पोज़ीशन मज़बूत आहे को ख़ुदा न ख़ास्ता ख़तरो न आहे को ब्रिज या अलाह पनाह ॾींदो अहिड़ो कुझु कोन्हे